जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। दोस्तों, असां तव्हांखे असांजे वीडियो जे माध्यम सां भगवान श्री झूलेलाल साईं जे मंदिर जे निर्माण कार्य पिया ॾेखारियूं। दोस्तों, ॻाल्हि कुझु ईअं आहे कि निवारू जयपुर जे अंदरि निवारू पवंदो अथव। उते भगवान श्री झूलेलाल साईं जो तमामु ई सुहिणो सुठो मंदिर जो निर्माण कार्य हलियो पिए, पर अचानक उहो निर्माण कार्य रुकिजी वियो। कारण असां पतो लॻायोसीं त पतो लॻो कि उते श्री झूलेलाल साईं सेवा समिति द्वारा, जी हाँ, श्री झूलेलाल साईं सेवा समिति जेकी रजिस्टर्ड संस्था आहे, उन्हनि खे कंहिं भामाशाह द्वारा ज़मीन डोनेशन में मिली। ऐं ॿी असां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायूं कि निवारू जे अंदरि को बि दूर दूर ताईं भॻवान श्री झूलेलाल साईं जो मंदिर स्थापित कान हो, त संस्था वारनि तुरंत प्रभाव सां थोड़ो घणो जेको बि उन वटि पैसो कलेक्ट थियो, उन्हनि भॻवान जे झूलण साईं जो मंदर जो निर्माण कार्य शुरू कया आहिनि। पर चवंदा आहिनि न कि बग़ैर पैसे अॼु जे ज़माने में कुझु कान आहे। त दोस्तों, असां बार बार तव्हांखे वीडियो में ॾेखारियूं पिया कि कीअं पैसे जी तंगी जे कारण भॻवान श्री झूलेलाल साईं जे मंदर जे निर्माण कार्य अधूरे में रहिजी वियो आहे, रुकी वियो आहे, एक प्रकार सां ठहराव अची वियो आहे। हालांकि संस्था वारनि वटि जेतिरो पैसो उन्हनि सभिनि लॻायो, जेतिरो चंदो करे सघिया उहो सभई लॻायो। तव्हां ॾिसी था सघो कि बाक़ाइदा इन मंदर जी नींव भराई बि थियल आहे, पाणी जा टैंकर बि ठहियल आहिनि, 4 दीवारूं बि खयल आहिनि, पिलर इत्यादि सभु कुझु तयारु आहे। हाणे छित बाक़ी आहे। ऐं तंहिंजे अलावा असां तव्हांखे ॿुधाए लाहियूं कि हिन जे अंदरि जीअं फिनिशिंग जो कमु बाक़ी आहे, मूर्ति इत्यादि जो कमु बाक़ी आहे। त असां सिंधी समाचार राजस्थान जे द्वारा ये अपील था करूं सॼे सिंधी समाज के, सभिनी पंचायतुनि के, सिंधी संस्थाउनि के ऐं सिंधी भामाशाहनि के कि अचो उथो, भगवान श्री झूलेलाल साईं जे दर के अधूरो न रहण ॾियो, जल्द सां जल्द अची करे हिन कार्य के पूर्ण करायो। असां तव्हांखे असांजे वीडियो माध्यम सां हिन रजिस्टर्ड संस्था जा अकाउंट नंबर मोकिलूं था, ऐं तंहिंजे अलावा बारकोड बि मोकिलूं था कि तव्हां ऑनलाइन बि पेमेंट हिन अंदरि ॾेई था सघो। ऐं तव्हां चाहियो कि असां ईंट ॾियण था चाहियूं, बजरी ॾियण था चाहियूं, पत्थर ॾियण था चाहियूं, टाइल्स ॾियण था चाहियूं, इलेक्ट्रॉनिक जो सामान था ॾियण चाहियूं, या मूर्ति इत्यादि कुझु बि असां दान करणु चाहियूं था, त बार बार असां स्क्रीन ते हिन संस्था जो पतो पिया ॾियूं, अकाउंट नंबर पिया ॾियूं, सभु कुझु पिया ॾियूं। त तव्हां ॾिसो ऐं सिंधी भाउराऊं अची करे असांजे इष्ट देव भगवान श्री झूलेलाल साईं जे मंदर के कंप्लीट करायो। उते संस्था वारा आहिनि, भगवान श्री झूलेलाल साईं सेवा समिति वारा आहिनि, उन्हनि मार्मिक जेकी अपील जेकी चई सिंधी समाज खां कई आहे, उहो बि असां तव्हांखे ॾेखारियूं था। जय श्री झूलेलाल। जय श्री झूलेलाल। श्री झूलेलाल साईं सेवा समिति जेकी असांजी रजिस्टर थी आहे निवारू जयपुर राजस्थान में, उन समाज हिकिड़ी पहल कई आहे कि श्री झूलेलाल इष्ट देवता जेको असां वरुण अवतार जेको असां भॻवान आहिनि, उनजो हिकिड़ो मंदिर जेको निवारू में कोन्हे, असां पूरे सिंधी समाज जेके निवारू रहण वारा, उन्हनि हिकिड़ी पहल कई कि हिते सिंधी समाज लाइ इष्ट देवता भॻवान श्री झूलेलाल जो मंदिर हुजणो खपे। उन पहल खे अॻियां वधाई करे असां सिंधी समाज भाई भाउ भेण जेके हिते समाज हुआ, उन्हनि हिन मंदिर जी नींव स्थापना कई। मंदिर जो सहयोग में जेकी राशि आई उनखे निर्माण में असां लॻायोसीं। हाणे असांजो जेको मंदिर आहे उहो निर्मित थी वियो आहे, पर उनजी छित लाइ अॻियां जेकी छित पवंदी, इन खां पोइ घणी कम आहिनि जेकी फोर्सलिंग ऐं टाइलूं लॻंदियूं, प्लस्तर थींदा, इन खां पोइ साईं जिन जो मूर्ति झूलेलाल साईं जी मूर्ति लॻंदी, उन लाइ घणी असांखे जेकी पैसे जी मदद ऐं सामान जी ज़रूरत रहंदी। असां सिंधी समाज जेके अॼु विश्व में घणी विख्यात आहिनि, घणी प्रसिद्ध आहिनि, समृद्ध आहिनि, उन्हनि सिंधी समाज के मां विशेष आग्रह तो करना चाहियां कि असां ही इष्ट देवता जो जेको झूलेलाल मंदिर आहे, इहो केवल असांजो कोन्हे, ही पूरे सिंधी समाज जो आहे। इन सिंधी समाज के मां हिकिड़ी अपील तो कयां कि सिंधी समाज बढ़ी चढ़ी करे इन में हिसो वठनि ऐं साईं झूलेलाल जो आशीर्वाद प्राप्त करनि। उन्हनि जो हिकिड़ो रुपयो बि हिन मंदिर के निर्माण में, उन्हनि जो रुपयो बि अगरि पइजे थो त असां इष्ट भॻवान झूलेलाल जो मंदिर ठही वेंदो। मां विशेष निवेदन तो कयां पंहिंजे सिंधी समाज के कि उहो हिन में बढ़ी चढ़ी करे हिसो वठनि, साईं झूलेलाल जो आशीर्वाद प्राप्त करनि। असां सिंधी समाज के इहे निवेदन कयूं था कि इन झूलेलाल मंदिर जेको निवारू में कोन्हे, ठाही करे सिंधी समाज जो और सिंधियुनि जो नालो गौरवित करनि।
जय श्री झूलेलाल। असांजी जेकी श्री झूलेलाल साईं सेवा समिति आहे इहा रजिस्टर्ड आहे ऐं इन रजिस्टर्ड संस्था सां असांजो जेको QR कोड आहे ऐं बैंक अकाउंट नंबर आहे इन वीडियो माध्यम सां असां तव्हांखे जेको प्रकाशित कंदासीं ऐं वीडियो माध्यम सां मीडिया माध्यम सां ॾियूं था। इन मां जेको बि केरु न कैश मतिलबु बैंक जे अकाउंट द्वारा ॾियणु चाहे थो त उहो QR कोड या अकाउंट नंबर सां मोकिले सघे थो। अगरि केरु सामग्री मोकिले थो टाइल ईंटू बजरी या जेकी बि सेवा इन में ॾियणु चाहे थो त असांजी कार्यालय एड्रेस आहे 512 प्लाट नंबर 512 गणेश नगर मेन भारत माता चौक के पास साईं बाबा मंदिर। जय श्री झूलेलाल। जय श्री झूलेलाल। असां सभी कार्यकारिणी श्री झूलेलाल साईं सेवा समिति निवारू रोड जयपुर मां असां हिते झूलेलाल जो मंदरु पिया ठाहियूं। मंदरु अधु निर्मित थी वियो आहे। अधु लाइ असांखे थोरी सी तव्हां सभिनी जी मदद जी ज़रूरत आहे त असां तव्हां सभिनीनि खे अपील था कयूं जेको कोई भाउ भेण इन मंदर में निर्माण लाइ जीअं असांजी छत वग़ैरह मंदिर जी टाइलूं वग़ैरह काफ़ी कमु बाक़ी बचियो आहे उहो उन लाइ असां तव्हांखे हिकु विनती था कयूं कि जेको भाउ भेण आर्थिक मदद ॾियणु चाहे या को बि मंदर पारां सामग्री ॾियणु थो चाहे त असांजो QR कोड नंबर जेकी असांजी इहा समिति आहे उहा रजिस्टर्ड आहे ऐं QR कोड वग़ैरह ॾिनल आहे। बैंक अकाउंट आहे। जेको बि तव्हांखां सामर्थ्य पुॼे थो तव्हां असांजी मदद करण लाइ